मुश्ताक सरकीन पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी क़यादत विच में ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, जेतोणीकि ॿ अहम दौर थी चुका आहिनि, पर उन जे बावजूदि ॻाल्हियुनि में को नतीजो साम्हूं न अची सघियो। पाकिस्तान जी हर मुमकिन कोशिश आहे त ख़िते में अमन जी बहाली हुजे, अमन अमान क़ाइमु हुजे, ऐं उन जे लाइ अफ़गानिस्तान खे बार बार पाकिस्तान भरपूर कोशिश करे अमन जी मेज़ ते आणण लाइ आमादा करे रहिया। पर जीअं असां पहिरें प्रोग्राम में डिस्कस करे चुका आहियूं त अफ़गानिस्तान जेका क़यादत आहे, ख़ासि तौर ते तालिबान क़यादत, कंहिं हिकिड़े कॉरिडोर में उनजो पावर न आहे, अख़्तियार उन वटि न आहिनि। उहे सलाह मुसलत करे रहिया आहिनि ऐं मशवरा करे रहिया आहिनि, ऐं उहो बहानो ॼाणाइनि पिया त तहरीर तौरु जेको मुआहिदो आहे उन में कुझु शिकनि ते उनखे एतिराज़ु आहे ऐं हू टाइम गेन कनि पिया। 6 नवंबर ते ॿीहर इस्तंबुल में ॻाल्हियुनि जो टियों दौर शुरू थियण वारो आहे, पर जेके तजिया निगार आहिनि या अस्करी जेके अफेयर्स ते महारत रखनि था, उन्हनि जो इहो चवणु आहे त अफ़गान क़यादत जेका आहे उहा भारत खे नाख़ुशि नथी करे सघे, ऐं इहो ई सबबु आहे जो एॾी वॾी टियाकड़ी खां पोइ बि ऐं पाकिस्तान बार बार आख़िरी हद ताईं वञण लाइ तयारु आहे त हिन ख़िते में अमन हुजे, पाकिस्तान में अमन हुजे, ऐं पाकिस्तान जे सरहदी इलाइक़नि ते का बि ज़मीन अफ़गानिस्तान जी दहशतगर्दनि जे लाइ इस्तेमालु न थिए। ऐं इहो हिकिड़ो सिंगल पॉइंट एजेंडा आहे जंहिं ते अफ़गानिस्तान जी जेका क़यादत आहे उहा अञा ताईं आमादा ऐं फौरी तौर ते उन ते ताउन करण जे मूड में नज़र न पई अचे। गॾोगॾु अॼु DGISPR ज़बरदस्त हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें बि हुनजो फोकस मुकमल तौर ते अफ़गानिस्तान हुयो, ऐं हुन ॿुधायो त इंटेलिजेंस बेस जेके आहिनि 6000 खां मथे ऑपरेशन करे 1600 खां मथे जेके ख़ारजी आहिनि उन्हनि खे मारियो वियो आहे उन ऑपरेशन दौरान। गॾोगॾु अहम इंकशाफ बि कया आहिनि DGISPR, उहे इहे आहिनि त ॿ जेके आहिनि अफ़गान पुलिस जी बॉर्डर फ़ौज जा जेके अहलकार हुआ उहे बि दहशतगर्दनि जी लिस्ट में शामिल हुआ जेके पाकिस्तान में बदमनी जो बाहिस हुआ। इन मां वाज़े ज़ाहिर आहे त अफ़गानिस्तान ते जेके बि पाकिस्तान जा इल्ज़ाम आहिनि उहे दुरुस्त साबित थियनि पिया, ऐं अफ़गानिस्तान हिकु भेरो न केतिरा ई भेरा पाकिस्तान में बदमनी जो बाहिस बणियो आहे। इहो ई सबबु आहे पाकिस्तान जेको हिन भेरे रिटालिएट कयो आहे या हिन भेरे जेका अफ़गानिस्तान खे अखि ॾेखारी आहे, उन सॼी दुनिया खे ॿुधायो त हाणे पाकिस्तानी अस्करी क़यादत या पॉलिटिकल क़यादत इन मूड में ई न आहे त अफ़गानिस्तान खे वधीक लीनियंसी ॾिनी वञे या वधीक मुल्क में बदमनी खे जेको आहे स्पेस मिले। इन जे लाइ हुननि इहो तमामु ज़बरदस्त अहम फ़ैसिलो कयो आहे त कुझु बि थी पए, हाणे पाकिस्तान पंहिंजी सालमियत ऐं ख़ुदि मुख़्तियारी ते ज़ीरो टॉलरेंस लेवल ते कमु कंदो, ऐं इहो सबबु आहे टियों दौर शुरू थियण वारो आहे ॻाल्हियुनि जो। ऐं पाकिस्तान जी क़यादत अस्करी हुजे या पॉलिटिकल हुजे, उन जा कोशिश आहे त असां आख़िरी हद ताईं अमन जे लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं, पर अॻियों फ़रीक़ जेकॾहिं नथो सम्झे त पाकिस्तान बक़ौल DGISPR जे पंहिंजो इहो मसइलो पाण हल करण जी सलाहियत रखे थो। असां सां प्रोग्राम में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी नाले और तजिया निगार GM जमाई साहब। जमाई साहब, तव्हां अॻु बि केतिरा ई भेरा वाज़े तौर ते ॻाल्हायो आहे त अफ़गानिस्तान कुझु बि थी पए अमन जी मेज़ ते प्रैक्टिकली का शइ करण जे मूड में न आहे, छाकाणि त उन जूं वाॻूं भारत जे हथ में आहिनि ऐं उन जूं प्रॉक्सीज़ जेके आहिनि फंडेड आहिनि, रा फंडेड। इहो ई सबबु आहे त एॾी वॾी टियाकड़ी आहे, ज़बरदस्त मुस्लिम मुल्क अफ़गानिस्तान खे टेबल जी मेज़ ते आणे चुका आहिनि, पर हाणे उन मेज़ तां का सुठी ख़बर या पाइदार अमन जी तहरीरी जेका गारंटी आहे उहा अफ़गानिस्तान ॾियण जे मूड में न आहे। छा पिया चओ? साहब, पहिरियों त नेक्स्ट दौर जेको थियण वारो आहे अफ़गान ऐं पाकिस्तानी अकाम सां मुलाक़ात जो, हाणे असांजा ज़रिया इहो था चवनि त अफ़गान तालिबान उन पेपर ते सही करे छॾींदा, पर गॾोगॾु इहो था चवनि त इहे जेको सही बि कंदा उन ते अमल कान कंदा, ऐं हिननि जो ट्रैक रिकॉर्ड आहे। हिननि दोहा में अमेरिका सां बि तहरीरी मुआहिदो कयो आहे, ऐं उन तहरीरी मुआहिदे में वाज़े यकीनदारी कराई वई हुई त अफ़गानिस्तान जी सरज़मीन कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ दहशतगर्दी जे तौर ते इस्तेमालु न थींदी। पर उन जे बरख़िलाफ़ तव्हां ॾिसी सघो था त मुस्तक़िल बुनियादनि ते न सिर्फ़ु पाकिस्तान में
दुनिया जे ॿियनि मुल्कनि में अफ़गानी तव्हांखे क्राइम में मुलविस था नज़र अचनि। यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि पंहिंजे पंहिंजे मुल्क मां अफ़गानियुनि खे निकाले ॾियण जो सिलसिलो शुरू कयल आहे। ईरान वॾी तइदाद में अफ़गानियुनि खे पंहिंजे मुल्क मां तड़े छॾियो। पाकिस्तान मां बि गुज़िरियल कुझु अरसे में तक़रीबन 5 खां 6 लख अफ़गानी वापसि थी चुका आहिनि, पर असां वटि अञा ताईं बि 30 खां 35 लखनि जी जेकी तादाद आहे उहा हिन मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में मौजूदु आहे। अफ़गानियुनि जी हिकिड़ी मेंटेलिटी आहे त हू तव्हां सां जेको वाइदो कंदा उन ते कॾहिं अमल न कंदा। मौलाना रूमी साहब फरमायो अफ़गानियुनि जे बारे में, अवल अफ़गान यानी अफ़गान पहिरियों नंबर ते आहिनि मुनाफ़क़त में, कूड़ में, धोखेबाज़ी में। यानी जेके बुज़ुर्ग हुया हिन दुनिया जा उहे पंहिंजी जेके अॻकथियूं करे विया, आहिस्ता आहिस्ता उहे सभु अवाम जे साम्हूं ईंदियूं थियूं वञनि। ऐं हे उहे बि हिननि जो जेकॾहिं तव्हां हिस्ट्री ॾिसो त ही बेसिकली लुटेरा हुआ, धाड़ेल डाकू जेके असां चऊं, जेके बि उतां अफ़गानिस्तान जे रस्तनि तां काफ़िला गुज़रंदा हुआ, हे पहाड़नि तां अची करे उन्हनि खे लुटमार करे ऐं उन्हनि जो क़त्लेआम कंदा हुआ। त इहा इन्हनि जी हिस्ट्री आहे। ऐं 100 सालनि जी हिस्ट्री जी ॻाल्हि करे थो रहियां त इन सरज़मीन जी इहा हिस्ट्री रही आहे। ऐं इहे हमेशह कंहिं न कंहिंजा ग़ुलाम रहिया आहिनि। यानी कंहिं न कंहिंजे करे जेको ज़ुल्म ऐं बर्बरियतनि इहे मचाईंदा रहिया आहिनि। अगवा, डकैतियूं, स्मगलिंग, मंशियात, हथियारनि जी ॾे वठि सभु इन सरज़मीन तां तव्हांखे नज़र ईंदी हर दौर में। हिन दफ़े जेको आहे छो जो भारत तमामु वॾी फंड जो मुज़ाहिरो कयो आहे, भारत खे ज़ाहिर तमामु हिकिड़ी बदतरीन शिकस्त थी ऐं जेको पाण खे हिन ख़िते जो चौधरी सम्झंदो हो, ख़ुदि चौधरी सम्झंदो हो, उनखे थी आहे शिकस्त पाकिस्तान खां 2 मई 2025 में। उन खां पोइ पंहिंजी खफ़त मिटाइण लाइ हाणे उन्हनि अफ़गानियुनि ते पंहिंजे फंड्स जा जेके दरवाज़ा आहिनि उहे खोले छॾिया आहिनि। ऐं इतला इहा बि आहे त मुख़्तलिफ़ रस्तनि सां इन्हनि खे हथियार पिणु फ़राहम कया विया आहिनि ऐं इहो सिलसिलो जारी आहे। इंडिया जो मक़सदु इहो ई आहे त इन अफ़गान जे ज़रिए उहो पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दहशतगर्दी कराइनि। ऐं पाकिस्तान में दहशतगर्दी सिर्फ़ु इन अफ़गान जे ज़रिए लिक छप में थी सघे थी। अफ़गानी कॾहिं बि तव्हां सां डायरेक्ट कान विढ़ंदो आहे। जेकॾहिं तव्हां हिस्ट्री ॾिसो त अफ़गानियुनि हमेशह पुठियां वार कयो आहे। ऐं हिननि जी तारीख़ इहा ई त ॿुधाए त हीउ तव्हां सां आम्हूं साम्हूं कॾहिं जंग नथो विड़ी सघे, विड़ी नथो सघे, बुज़दिल हूंदो आहे। पर टोलियुनि जी सूरत में ख़ामोशी जेके हूंदा आहिनि न, जेके ॿारनि जा ज़हन तब्दील करे उन्हनि जे ज़रिए ख़ुदकुश बम धमाका कराइण, गाॾियुनि में धमाका ख़ेज़ मवाद रखी करे मुख़्तलिफ़ पब्लिक मक़ामात ते या सिक्योरिटी इदारनि जे ऑफिसनि ते या जेके बि लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उन्हनि जे काफ़िलनि ते, या हे सिर्फ़ु इन क़िस्म जूं चीप हरकतूं करे सघनि था। हे तव्हां सां विड़ी कान था सघनि साम्हूं मुक़ाबले में। हाणे छो जो हिननि खे अच्छा, इन में वरी हिकिड़ो तबिको आहे अफ़गाननि में बि, हिकिड़ो तबिको आहे अज़बुक जो, जेके विड़ाक आहिनि। यानी उन्हनि जी जेकॾहिं असां हिस्ट्री था ॾिसूं त ताजिक ऐं अज़बुक जेके आहिनि उहे पंहिंजे दौर जा वॾा विड़ाक रहिया आहिनि। ऐं छो जो सोवियत यूनियन खां पोइ उन्हनि जूं काफ़ी नस्लूं हिक ॿिए सां मिलाप थी चुको आहे हिननि जो, त उन्हनि मां जेके 2 नस्लूं निकितियूं अज़बुक ऐं ताजिक जूं, उन्हनि मां कुझु जेके आहिनि उहे असांजे केपी जे इलाइक़े में ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि में उन्हनि जा स्टे थी विया। छो जो मुख़्तलिफ़ औक़ात में जेके अफ़गानिस्तान जी सूरत हाल रखी, उन खां पोइ उन्हनि ते शादियूं बि करे छॾियूं, उन्हनि जूं औलादूं बि थी वियूं। त उहे हिकिड़ा वॾा मसइला आहिनि पाकिस्तान सां। इहो जेको रिवायती क़बीलो आहे अज़बुक ऐं ताजिक, एक्चुअल जेको टेररिज़म आहे उहो इन पटी खां अची रहियो आहे। ऐं इन्हनि जो वरी माज़ी जेकॾहिं असां ॾिसूं था त इहे सभु रशियन हुआ। हाणे असांखे जेकी प्रॉब्लम आहे टेक्निकली, जनरल ज़ियाउल जे दौर खां पोइ पाकिस्तान में क्लाशिनकोफ ऐं मंशियात कल्चर तमामु घणो वधी वियो ऐं उहो सॼो इन बेल्ट जे करे आयो, इन माण्हुनि जे करे आयो। बदकिस्मती सां 9/11 जे वाक़े खां पोइ जॾहिं अमेरिका वरी जंग मसलत कई अफ़गानिस्तान ते, त वरी असांखे ई उनजो ख़मियाज़ो भुगतणो पियो। हाणे असां वटि एॾी वॾी तइदाद में आहिनि जो ही उतां, अच्छा ॿियो वरी हिननि जे जेको मेंटेलिटी आहे उहा बि सेम आहे त
कंहिं न कंहिंखे नुक़सानु पहुचाइणो आहे। बेसिक मेंटल लेवल हूंदी आहे न कंहिं माण्हू जी, हिननि जी तक़रीब मेंटेलिटी ज़हन। जेको आहे उहो इहा ई आहे त बसि कंहिं न कंहिंखे नुक़सानु पहुचाइणो आहे। यानी अफ़ाम तफ़हीम अमन जी ॻाल्हि, तरक़ी जी ॻाल्हि त करणी न आहे। हालांकि अफ़गानिस्तान खे अलाह ताला बेपनाह वसीलनि सां नवाज़ियल आहे। अफ़गानिस्तान मां जेके पथर निकिरंदा आहिनि, ख़ासि तौर ते ज़मर्द आहिनि, क़िस्म जा ॿिया तमामु क़ीमती पथर आहिनि जंहिंजी दुनिया में वॾी मार्केट आहे। जेकॾहिं हीअ पंहिंजे बिज़नेस ते ऐं पंहिंजे मुल्क जे अवाम जे लाइ सोचनि, छो जो उते बेसिकली मुख़्तलिफ़ गिरोह हुकूमत कंदा आहिनि। उहे गिरोह जेके आहिनि आसान फंडिंग ते हलंदा आहिनि, कॾहिं उहे अमेरिका जी फंडिंग ते हलंदा आहिनि त कॾहिं उहे कंहिं ॿिए मुल्क जी फंडिंग ते हलंदा आहिनि। हाणे जेको आहे वरी उहे इंडिया जी फंडिंग ते हली रहिया आहिनि। उहे कंहिं न कंहिं खां दहशत जे नाले ते, ख़ौफ़ जे नाले ते रुॻो पैसा वठी करे ऐं उन जे अज़ाइम जे लाइ कंहिं ॿिए खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि, जेकी हिननि जी हिस्ट्री असांखे नज़र थी अचे। पाकिस्तान बार बार चई रहियो हो त तव्हांजी ज़मीन तां पाकिस्तान में दहशतगर्दी थिए थी ऐं TTP ऐं बलोच लिबरेशन आर्मी जा कुझु माण्हू जेके जिन उते कैंप कयल आहिनि ऐं जेके नौजवान नसल जे ज़हन खे तब्दील करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे वरगलाए करे उहो पाकिस्तान जी मुख़्तलिफ़ जॻहनि ते हमला करे रहिया आहिनि, त तव्हां इन्हनि कैंप्स खे बंदि कयो। अफ़गान तालिबान छो जो इंडिया खां फंड वठी रहिया त उन्हनि पाकिस्तान जी हिन बार बार जी रिक्वेस्ट ते अमल न कयो। हाणे सूरत हाल कुझु ईअं आहे जो हुननि खे इहो अहसासु थी वियो त पाकिस्तान ज़ाहिर आहे को ॿियो मुल्क न आहे परे जो, ऐं पाकिस्तान जेको आहे इन्हनि सभिनी जी मेंटेलिटी खां चङी तरह वाक़िफ़ु आहे। जॾहिं पाकिस्तान पंहिंजो थोरो सो टेलर ॾेखारियो त हुननि खे इहो आइडियो थियो त हीअ असांजी सरज़मीन जे कंहिं बि जॻह ते कंहिं बि दहशतगर्द कैंप खे अज़ ख़ुदि ख़तमु करे सघनि था। त हुननि जो पहिरियों हो त हुननि टाइम वरितो। टाइम ईअं वरितऊं त सऊदी अरब, कतर ऐं टर्की खे हिननि दरख़्वास्त कई त असां सीज़ फायर था करणु चाहियूं। अच्छा झंडा उन्हनि लहिराया ऐं इन्हनि मुल्कनि खे, छो जो कतर में बहरहाल उन्हनि जो हेडक्वाटर आहे, कतर हुकूमत उन्हनि खे वॾो ओब्लाइज कयल आहे उते, पर इन टिनी सां वरी असांजा पाकिस्तान जा तमामु सुठा तालुक़ आहिनि। उन्हनि जी दरख़्वास्त ते पाकिस्तान इहो कुझु अरसे लाइ सीज़ फायर कयो ऐं हिननि टाइम गेन करे त जेके जेके एरियाज़ पॉइंट आउट थियल हुआ, हिननि उन्हनि दहशतगर्दनि खे मौक़ो ॾिनो त तव्हां पंहिंजा इहे मामला जेके आहिनि कैंप ऐं पंहिंजा जेके शयूं आहिनि उन्हनि खे सेफ पैसेज करे छॾियो आहे। हाणे उहो उन मां अक्सरियत जेको आहे ईअं सम्झो त बज़ाहिर अंडरग्राउंड आहे, उहो इन्हनि जी मशावरत सां अंडरग्राउंड आहे। कुझु माण्हू ज़रूरु जेके उन्हनि खां छिड़ विछड़ थियल आहिनि ऐं कुझु अहिड़ा ग्रुप जेके वरी उन्हनि जे कंट्रोल में न आहिनि, छो जो उते 4-5 मुख़्तलिफ़ गिरोह आहिनि जेके हर इलाइक़े जो गुंडो ऐं बदमाश हिकिड़ो अलॻि आहे उते, जेके न सिर्फ़ु अफ़गानिस्तान जे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि बल्कि हू पंहिंजी मर्ज़ी सां मुख़्तलिफ़ जॻहनि ते दहशतगर्दीस में मुलविस आहिनि। पाकिस्तान इहो चई रहियो आहे अफ़गानिस्तान खे त बाबा तव्हां पंहिंजी धरती ते अमन क़ाइमु कयो, त जीअं तव्हांजो जेको आम अफ़गानी आहे, हर अफ़गानी त ज़ाहिर इन्हनि शयुनि में मुलविस न आहे न, तव्हांजो जेको आम माण्हू आहे उनखे तव्हां तालीम ते तवजो ॾियारियो, तव्हां उनजी सिहत ते तवजो ॾियो, तव्हां उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियो, तव्हां पंहिंजे मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ तवजो ॾियो। ऐं जॾहिं तव्हांजे मुल्क में ख़ुशहाली ऐं तरक़ी थींदी त यकीनन जेके हिते इलीगल अफ़गानी आहिनि उन्हनि जी वापसी, ज़ाहिर आहे जेको मुल्क ख़ुशहाल थींदो उहो मुल्क में माण्हू वापसि अज़ ख़ुदि हलिया वेंदा, असां ते बि बर्डन घटि थींदो ऐं असां बि जेके पंहिंजा वसीला आहिनि उहे पंहिंजे अवाम ते बहितर अंदाज़ में ख़र्च करे सघंदासीं। हाणे इहो उहो बुनियादु आहे, हो न स्मगलिंग खां विड्रॉ पिया थियनि, न हो इन टेररिज़म खां विड्रॉ पिया थियनि, पर हाणे इन्हनि 3 मुल्कनि जिन सां असांजा तमामु गहरा वास्ता आहिनि, छो जो पाकिस्तान त क्लियर चई छॾियो त बाबा जेकॾहिं को सालिस नथो अचणु विच में अचणु चाहे त न अचे, असां पाण ई इन्हनि खे मुंहुं ॾींदासीं। पर छो जो सालिस जेके आहिनि उन्हनि सां असांजा तालुकात सालनि ते मुहित आहिनि ऐं तमामु वेझा रिलेशन्स आहिनि, त उन्हनि जी दरख़्वास्त ते हाणे जेकी मीटिंग थियण वारी आहे इस्तंबुल में 6 नवंबर ते, हाणे कवी इम्कान आहे त तालिबान क़यादत उन ते पेपर ते जेको पाकिस्तान ऐं सालिसनि जो तयारु थियलु आहे उन ते सही कंदा। पर मुंहिंजी ज़ाती राय ऐं कुझु इदारनि जी ज़ाती राय बि इहा ई आहे त हुन ते अमल कान कंदा। कुझु इलाइक़नि में ज़रूरु इहे कैंप जीअं हाणे बंदि थियण जो सिलसिलो हले थो अफ़गानिस्तान में हिन वक़्तु, उहो उन्हनि खे सेफ पैसेज पियो ॾिनो वञे एक्चुअली, जीअं उहे महफ़ूज़ रहनि ऐं चुरपुर अहिड़ी न हुजे जंहिंसां पाकिस्तानी इदारा जेके आहिनि उहे का एॾी वॾी कार्रवाई करे सघनि। इहो फ्यूचर जी जेके चवंदा आहिनि न लॉन्ग प्लानिंग अफ़गानी करे रहिया आहिनि, लॉन्ग टर्म जे लाइ, त पाकिस्तान खे उहो नुक़सानु कीअं पहुचाइनि, उन जे लाइ हू पूरो हिकिड़ो नेटवर्क ठाहे रहिया आहिनि ऐं जेतिरो हथियार ऐं पैसो उन्हनि इंडिया खां घुरियो आहे उहो जेसिताणी उन्हनि खे डिलीवर थी वञे।
पर बहरहाल पाकिस्तानी इदारा बि चौकस आहिनि, हुननि खे बि इन्हनि तमामु शयुनि जी ख़बर आहे। ऐं मुंहिंजी हाणे पंहिंजी राय आहे त हाणे जेकॾहिं इहा जंग अफ़गानिस्तान सां शुरू थी त यकीनी इन जी वॾी लपेट में पोइ हाणे इंडिया बि ईंदो, छो जो उन जंहिं तरह सप्लाई शुरू कई आहे हथियारनि जी ऐं पैसनि जी, उन मां ज़ाहिर आहे उहो पाकिस्तान खे कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न हूंदो। ऐं अॼु जेकॾहिं तव्हां DGSPR जी ॿुधी हुजे प्रेस कॉन्फ्रेंस, त उन ॾाढो क्लियर अंदाज़ में चयो त समुंडी रस्ते खां हिकिड़ो वरी कूड़ो फ्लैग फोर्स जेको आहे मार्च करण जे मूंड में नज़र अची रहिया आहिनि, उनजी तयारी करे रहिया आहिनि। पर असांजा इदारा चुकंदा आहिनि ऐं असां जेको आहे उनखे पहिरियों खां वधीक जेको आहे सख़्तु जवाबु ॾींदासीं। त इहो तकिड़ो वाज़े पैगाम इंडिया खे ॾेई छॾियूं त का बि शरारत तव्हां कई, छो जो अॻिले महीने हुते इलेक्शन्स आहिनि, हिन महीने जे बल्कि हिन महीने में आहिनि बिहार जा। जेसिताणी इलेक्शन न थींदा त हुननि जो को न को जेको अहिड़ो मोमेंटम आहे। सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधायो त अॼु जेका DGSPR अहमद शरीफ़ चौधरी साहिब जी प्रेस कॉन्फ्रेंस आहे, उन में सबूत ॾिना आहिनि जंहिंमें अफ़गान फ़ौज जा पाण जेके एहलकार आहिनि उहे पाकिस्तान में बराह रास्त दहशतगर्द में मारिया विया आहिनि, जेका ऑपरेशन रबी। इहे नाक़ाबिल तरदीद सबूत आहिनि ऐं इस्तांबुल में ॻाल्हियूं बि हलंदड़ आहिनि। त हाणे अफ़गानिस्तान वटि बचो छा आहे डिनाइल जे लाइ? सरके साहिबु ॾिसो, 62,000 खां वधीक इंफॉर्मेशन बेस्ड ऑपरेशन्स थिया आहिनि, यानी तव्हां अंदाज़ो लॻायो 62,000 खां वधीक, तक़रीबन 3200 खां वधीक जेके आहिनि इहे दहशतगर्द मारिया विया। अॼु जेके दहशतगर्द मारिया विया आहिनि जंहिंमें क़ासिम बि पिणु शामिल आहे, उहो डायरेक्ट अफ़गान नेशनल आहिनि, ज़ाहिर शहरी आहिनि हुतां जा। पर हिननि जी जेकी अफ़गान फोर्स आहे उन जा न सिर्फ़ु उहे अहलकार हिते मारिया विया आहिनि, बल्कि उन्हनि जूं वीडियोज़, उन्हनि जूं ऑडियोज़, उन्हनि जा पैगाम जिन माण्हुनि खे हुते मोकिलींदा, जिन खे ख़ुदकुशि जैकेटूं ॾेई मोकिलींदा हुआ, जिन खे ख़ुदकुशि गाॾियूं मवाद सां भरियल मोकिलींदा, धमाका ख़ैज़, उन्हनि सभिनी उन्हनि मां कुझु मारिजी विया आहिनि, कुझु गिरफ़्तार थिया आहिनि। त जेके गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि जूं सभिनी जा ट्रेल मिलाए करे सभ खां अॻु में त अफ़गानिस्तान खे ॾिनियूं आहिनि। तक़रीबन 70 खां 75 मीटिंगूं त डायरेक्ट जेको आहे अफ़गान रिजीम सां पाकिस्तान जे उहिदेदारनि कयूं। 200 खां 250 रिमाइंडर्स जेके आहिनि उहे पाकिस्तानी इदारनि ऐं हुकूमत पाकिस्तान जेको आहे अफ़गानिस्तान खे ॾिनियूं। उन खां पोइ बि मुड़िया कान, जीअं मूं चयो त हीअ न मुड़ंदा, छो जो हीअ त फंडिंग वठी रहिया आहिनि, न कंहिं जीअं चयो त हालांकि हीअ पंहिंजे ख़ज़ाननि ते, पंहिंजी मादनियात ते, पंहिंजे सिस्टम ते तवजो ॾियनि त वधीक कमाए सघनि था ऐं पंहिंजे मुल्क खे अफ़गानिस्तान खे ख़ुशहाल बि बणाए सघनि था। एतिरो प्रोटेक्शन आहे उते अलाह जी तरफ़ां। पर छो जो हीअ शॉर्ट टर्म हिननि खे इहा ख़बर न हूंदी आहे त असां घणा ॾींहं आहियूं, छो जो हीअ वरी लॉन्ग टर्म मादनियात तव्हांखे ख़बर आहे लॉन्ग टर्म जा मनसूबा हूंदा आहिनि। हिननि खे इहा ख़बर न हूंदी आहे असां घणा ॾींहं आहियूं, छो जो उते ऑलरेडी 4-5 गिरोह डिफरेंट आहिनि जेके हिक ॿिए जी ताक़ में आहिनि। त जेको आहे असां हिन खे हटाए करे उहो आहे छा उते रुगो कंधार ऐं काबुल ते ई हुक्मरानी करणी हूंदी आहे न, बाक़ी त सभु उहे बि अॼु बि जेकॾहिं तव्हां अफ़गानिस्तान जी डायमेंशन ॾिसो त 2-4 जॻहनि ते तालिबान तव्हांखे नज़र ईंदा, बाक़ी जॻहनि ते ॿिया गिरोह आहिनि ताक़तवर, ॿियनि सूबनि में उहे क़ाबिज़ आहिनि ऐं उते हमेशह कब्ज़े जी हुकूमत रही आहे। अहिड़े तरीक़े सां हिननि खे ईज़ी फंडिंग इहा आई त हाणे इंडिया चयो आहे वठो, छो जो हिननि तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं त हिननि हुकूमत पाकिस्तान खां 10 अरब रुपया भुंग जे तौर ते घुरिया हुआ। त असांखे हिन दहशतगर्दनि खे यानी कि TTP जा जेके बि आहिनि इन्हनि खे मुख़्तलिफ़ ॿियनि जॻहनि ते असां सेटल कंदासीं। ऐं हींअर जेको हू पॉइंट विझी रहिया आहिनि एग्रीमेंट में, जंहिंजे करे इहो थोरो मसइलो हली रहियो आहे, हो इहो चवंदा त असां इहे पाकिस्तान जे हवाले बि न कंदासीं ऐं इन्हनि खे पाण असां फारिग बि न कंदासीं। इन्हनि खे असां ॿियनि सूबनि में या ॿियनि अहिड़नि जॻहनि ते रीसेटल कंदासीं जितां जेको आहे हिननि जी एक्सेस जेको आहे पाकिस्तानी सरहदनि तां न हुजे। भई सरहदनि तां भले न हूंदी पर हू उते वेही करे दहशतगर्दी जा अज़ाइम त पाकिस्तान जे ख़िलाफ़ ई ठाहींदा न। उते जेको नौजवान नसल खे ख़राबु करे उन्हनि जे ज़हन खे ख़राबु कंदा त हू कंहिं न कंहिं जे लाइ त कंदा न। ज़ाहिर हाणे इंडिया खां त पैसा वठनि त उन लाइ त कान कंदा, अमेरिका हिते आहे कान त उन सां त जंग कान कंदा, सोवियत यूनियन ख़तमु थी चुका आहे त उन सां त जंग कान थींदी। त बाक़ी बचो केरु? बाक़ी त पाकिस्तान ई बचो न। त फ्यूचर जी जेकॾहिं ॿियनि जॻहनि ते तव्हां उन्हनि खे रीसेटल कयो बि था, शिफ्ट कयो था, उहे ई रीसेटलमेंट आहे जीअं PTI हुकूमत KP में कंहिंमें कई त हाणे उहा असांजी ॻिची में पियल आहे न। हे जेकॾहिं 40-50 हज़ार इहे दहशतगर्द पाकिस्तान न अचनि हिन KP जे इलाइक़नि में, त हाणे जेके असां रोज़ जी बुनियाद ते ई ऑपरेशन्स करे रहिया आहियूं ऐं असांजा उन में जवान बि ज़ाहिर शहीद थी रहिया आहिनि, कानून नाफ़िज़ कंदड़ ॿियनि इदारनि जा एहलकार ऐं जवान अफ़सरान बि शहीद थी रहिया आहिनि। त इहे असां सां न हुए न। असां हिते त वज़ीरस्तान खां वठी वाना ताईं मुकमिल अमन थी चुको हुयो, पर इहा जेकी लफ़्ज़ रीसेटलमेंट आहे
इन पहिरियों बि असांखे नुक़सानु पहुचायो आहे ऐं हींअर जेके तालिबान करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त कतर जे ज़रिए उहो टर्की ऐं सऊदी अरब खे चवनि था उज़्बेक ऐं जेके आहिनि ताजिक ज़ाहिर आहे हिकु मर्जर बि थी चुको आहे केपी में त ख़बर न पवंदी आहे केरु अफ़गानी आहे केरु पाकिस्तानी पश्तून आहे त इहो सम्झो था वॾो चैलेंज आहे हिन में को शक न आहे त ऐं असांखे नुक़सानु बि इन करे थी रहियो आहे छो मुंहिंजो जेको एक्चुअल अफ़गानी आहे उहो बुज़दिल आहे उहो विड़ी नथो सघे पर ही जेके मर्जर थियल आहिनि जंहिंमें ॿियूं नस्लूं अची चुको आहे उन्हनि जी आहे एक्चुअल सर्वाइवल जी जंग ॾिसो जॾहिं माण्हू पाण मरंदो आहे त पोइ चवंदो आहे यार हाणे मां त मराईंदो भला ॿिए खे बि जेतिरो नुक़सानु दुश्मन खे पहुचाए सघां थो पहुचाए न हे हू आहिनि उन लाइन ते बीठा हाणे उन्हनि खे आहे सेफ पैसेज ॾियणो सेफ पैसेज कीअं मिले हाणे पहिरियों त हू आज़ादी सां जेके बि ॿिया शयूं थी रहियूं उन में इन्वॉल्व हुआ हाणे जॾहिं हर तरफ़ खां सख़्ती थी रही आहे त हू परेशान आहिनि त असां करे वञूं हाणे जेकी बि मथी लेवल ते सेटलमेंट थींदी मां सम्झां थो त कुझु त सेफ पैसेज कंहिं न कंहिंखे त ॾियणो ई पवंदो सेफ पैसेज खां बग़ैर अमन क़ाइमु थियणु त काफ़ी ॾुखियो हूंदो मुंहिंजी जेकी पंहिंजी राय आहे त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि अफ़गानिस्तान जा उहे आहिनि तमामु ट्रिकी ऐं उते तव्हांखे माण्हुनि खे सहूलियतुनि सां गॾु सेफ पैसेज ॾियारणो पवंदो त जीअं हितां जेकी भुगतान आहे गैर क़ानूनी माण्हुनि जी उहा बि निकिरे हितां ऐं उते जेसिताणी उते डेवलपमेंट कान शुरू थींदी उते रोज़गार जा मौक़ा कान मिलंदा उते माण्हुनि खे अमन सां पंहिंजो जीअण जो मौक़ो न मिलंदो तेसिताणी ज़ाहिर आहे को बि माण्हू हितां मूव करे पंहिंजी जान खे त ख़तरे में न विझंदो न त जेसिताईं सभ खां वॾो मसइलो इहो आहे त उन एरिए में अमन क़ाइमु थिए ऐं उन एरिए में बुनियादी सहूलियतूं आवाम खे मिलनि ऐं प्लस हुननि जे खाधो खुराक जो बि सामान मिले छो जो अफ़गानिस्तान में त अनारकी जी सूरत हाल आहे न एक्चुअली उते का हुकूमत आहे न हिकिड़ो गिरोह आहे जंहिं काबुल ताईं कंधार ते रुगो कब्ज़ो करे ऐं पाण खे अॼु ख़ुदि अनाउंस कयो आहे न त बाबा असां हुकुमरान आहियूं उहा हुकूमत आहे कान करे तव्हां ॻाल्हि कई त असांजा इदारा इंतहाई हाई अलर्ट ऐं विजिलेंट आहिनि असां ॾिसंदा आहियूं टाइम टू टाइम जेके बि तक़रीबकार या दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि जी लिंक ऐं कनेक्शन हूंदी आहे भारत सां रिसेंट मज़हबी जमाए जा कुझु CTD माण्हू गिरफ़्तार कया उन्हनि रिवील कयो आइडियोज़ उन्हनि जा आहिनि उन कीअं भारत विया कीअं मोटिया हिते टारगेट किलिंग कयो मज़हबी ऐं ख़ुदि इम्तियाज़ मीर जा बि क़ातिल ज़ाहिर थिया उहे ऐं ॿिए तरफ़ कुझु ॾींहं अॻु तव्हां ॾिठो आइडियोज़ आयूं मलाह हिकिड़ो हुयो जंहिंखे इंडियन ट्रेप कयो पहिरियों अरेस्ट कयो पोइ हुनखे फंडिंग कई वरी वर्दियूं ॾिनो त इहे टाइम टू टाइम कलभूषण सरेआम गिरफ़्तार थियो सर्विंग उन्हनि जा जेके बि माण्हू हिते गिरफ़्तार थिया आहिनि त इन हरकतुनि खां भारत मुड़े नथो ऐं भारत चाहे थो त ॾींहुं राति हिकु करे कुझु न कुझु करे पाकिस्तान खे को न को नुक़सानु पहुचाइजे पर शिकस्त तुंहिंजो नसीबु आहे छा पिया चओ सरकी साहिबु ॾिसो भारत गुज़रियल तक़रीबन 70 सालनि खां मज़े में हुयो ऐं जेको बि उहो कूड़ो प्रोपेगेंडा ठाहींदो हुयो दुनिया में फैलाईंदो हुयो बयानियूं ठाहींदो हुयो उन ते काफ़ी हद ताईं दुनिया उन सां गॾु बीहंदी हाणे चवंदा आहिनि जॾहिं कंहिंजी बुराई शुरू थिए त पोइ तव्हांजो जेकॾहिं को चङो कमु बि हुजे त उनजी ख़बर कान पवंदी आहे हाणे फ़िलहालु जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हाणे उनजे कंहिं बि प्रोपेगेंडे ते कंहिं बि जेको बयानियूं ठाहे रहियो आहे उहो उनजी ॻीची में पइजी रहियो आहे मां नथो सम्झां त हाणे जेतिरियूं बि हू साज़िशूं करे थो हिक खां पोइ ॿी साज़िश में हू अज़ ख़ुदि बेनकाब थी रहियो आहे हाणे जीअं तव्हां मलाह जो ज़िक्र कयो या मज़हबी तंज़ीम जो ज़िक्र कयो हर जॻह ते ऐं इंडिया जो ट्रैक रिकॉर्ड ॾिसो न कैनेडा चयो त हीअ दहशतगर्दी में मुलविस आहे यूरोपी मुल्कनि चयो हीअ दहशतगर्दी में मुलविस आहे अमरीका चयो त हीअ दहशतगर्दी में मुलविस आहे छो जो उनजे ॿई शहरनि खे जेका उन टारगेट सिखनि खे करण जी कोशिशि कई हाणे हिन ऐं चाइना त ज़ाहिर आहे मुस्तक़िल सबूत ॾींदो रहियो आहे पहिरियों मां जीअं चयो त उन सां सहपथी हुई सही या ग़लति में यूरोप अमरीका बर्तानिया कैनेडा जी हाणे जेको आहे सिचुएशन तब्दील थी चुकी आहे दुनिया इहो ॾिठो त यार हिकिड़ो नंढो मुल्क आहे पाकिस्तान पर हुन पंहिंजी बहादुरी सां पाण खां ॾहों वॾे मुल्क खे जेको आहे ज़ेर करे छॾियो त का क्वालिटी आहे पाकिस्तान में पाकिस्तान जी क्वालिटी पाकिस्तान जी हिम्मत पाकिस्तान जी बहादुरी पाकिस्तान जी टेक्नोलॉजी खां मरूब थी सॼी दुनिया हाणे तव्हांजे मौक़ुफ़ खे ॿुधी रही आहे तव्हांखे सपोर्ट करे रही आहे सफ़ारती सतह ते वॾी कामयाबी थियूं आहिनि थो ऐं जेका हुनजी जेलसी फैक्टर आहे उहो बि नेक्स्ट लेवल जो आहे हाणे रीसेंट पास्ट खां जेकॾहिं कुझु महीननि खां पहलगाम खां ऑनवर्ड्स ॾिसूं जेके इल्ज़ाम
त असां सां चाइना खे बि कनेक्ट कंदो आहे, उहो सेल्युलर नेटवर्क हुजे साईं, फलाणो नेटवर्क आहे उहो चाइना जो आहे, वो इन करे कंदो चाइना आहे, फैसिलिटेट थो करे। सरकी साहब वो सिर्फ़ु इन करे कंदो आहे जो जेकॾहिं असांखे नथी कंदो चाइना सां त अमेरिका ऐं उन जा जेके इत्तेहादी मुल्क आहिनि उहे वरी इनखे सपोर्ट कंदा। बेसिकली ॾिसो मां जीअं चयो न त पहिरियों हू इन क़िस्म जा 70 सालनि जा फ़ाइदा हासिल कंदो रहियो आहे, हाणे हुनजी हर शइ एक्सपोज़ थी रही आहे। अमेरिका ज़ाहिर आहे चाइना जो हिकिड़ो पाण में मईशत जे मामलनि ते ऐं टेक्नोलॉजी मामलनि ते कॉम्पिटिशन आहे तमामु वॾो। हू अमेरिका खे इहो ॿुधाईंदो हुयो त ॾिसो मां तव्हांजो वफ़ादार आहियां हिन पूरे ख़िते में, ऐं तव्हां मूंखे जेको आहे सपोर्ट ॾियो, मूंखे टेक्नोलॉजी ॾियो, मूंसां जेको आहे तव्हांजा राब्ता सही हुजनि। ऐं पाकिस्तान त ॾिसो चाइना सां गॾु आहे, इन करे जेको आहे त बेसिकली हुनजो जेको बयानी आहे प्रोपेगेंडा हो 70 साल हलियो आहे उहो हिन दुनिया में, ईअं आहे न त चवंदा न हलियो आहे। पर अलाह ताला जी महिरबानी सां आख़िर दुनिया खे इहो सम्झ में अची वई त भारत जी मीडिया कूड़ी, भारत जा हुक्मरान कूड़ा, भारत जूं एजेंसियूं कूड़ियूं, हर शइ उते रुगो कूड़ फ्रॉड ते ॿधल आहे। हाणे उहो जेकी बि इन क़िस्म जो बयानियूं ठाहिण जी कोशिशि बि करे रहिया आहिनि जेकॾहिं दुनिया में, त दुनिया जी जेकी मीडिया आहे उहा पाण उनखे एक्सपोज़ थी करे छॾे, ऐं दुनिया जा जेके ॿिया वॾा मुल्क आहिनि जेके वरी उन्हनि जा इदारा आहिनि, एजेंसीज़ आहिनि, उहे उनखे एक्सपोज़ था करे छॾनि। यानी पाकिस्तान त अञा वरी बि बाद में काशे करे रहियो आहे त बाबा हीअ कूड़ आहे सच आहे, पर सभ खां अॻु में जेको आहे दुनिया जा मुख़्तलिफ़ इदारा पंहिंजो रिएक्शन ॾेई करे ऐं जेकी हक़ीक़त आहे उहा साम्हूं था खणी अचनि, ऐं कूड़ खे जेको आहे उहो ॿुधाए रहिया आहिनि त भारत जेको आहे केतिरो वॾो कूड़ो आहे। यानी इन खां अॻु में जेको आहे इहा सिचुएशन हुन सां न आई, गुडी गुडी खेॾंदो हो सभिनी दुनिया जे मुल्कनि सां। हाणे जेको आहे गुडी गुडी न रहियो आहे, हाणे रहियो आहे मेरिट, हाणे रहियो आहे इंसाफ़, हाणे रहियो आहे जुरत, हाणे रही आहे बहादुरी, त ग्राउंड ते केरु आहे, सचो केरु आहे, कूड़ो केरु आहे, ताक़तवर केरु आहे, हिकमत अमली कंहिं वटि आहे, हाणे दुनिया इहो ॾिसी रही आहे। इन करे पाकिस्तान जी दुनिया जी हर जॻह ते तव्हां ॾिसो त रिस्पेक्ट जी लेवल नेक्स्ट लेवल। अच्छा, हे जेको समुंड वसीले फॉल्स फ्लैग ऑपरेशन जी तयारी पियो करे, वरी मूं टोड़ जवाबु खाईंदो हिन जो? ॾिसो उहो त क्लियर ॾिसो, हाणे तव्हां असांजे इदारनि जो चाको चौपंद रहण जी इन खां वधीक दलील छा हुजे त उहो जेको प्लान होॾे करे रहिया आहिनि उन प्लान खे प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए असां एक्सपोज़ करे छॾियोसीं त तव्हां जेको आहे प्लान भले कयो, पर तव्हांखे पहिरियों खां वधीक जेको आहे असां जवाब बि ॾींदासीं। त अंदाज़ो सिर्फ़ु उन्हनि खे इहो ॿुधाइण जो आहे तव्हां जेकी साज़िश कयो था समुंड जे अंदरि कयो था, अफ़गानिस्तान जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कयो था, असां उन सभिनी जे बारे में बाख़बर आहियूं। ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं बि क़िस्म जी साज़िश कई या कंहिं बि क़िस्म जी एडवेंचर करण जी कोशिशि कई त तव्हांखे उन जो भरपूर जवाबु ॾींदासीं। अच्छा, DGISP जी एग्रेशन बि ॾिठीसीं अॼु असां प्रेस में, हुन वाज़े चयो आहे जेकॾहिं ॻाल्हियूं नाकाम थियनि थियूं त पाकिस्तान इहो मसइलो पाण मुरादो हल करण जी कैपेबिलिटी रखे थो, सिधो इहो माना पैगाम आहे। सरकी साहब मूं बि इहो ई चयो न त पाकिस्तान त पहिरियों बि, छो जो असांजा 3 तमामु वेझा बिरादर मुल्क इन मामले में विच में आहिनि, ऐं हुननि जी ख़्वाहिश आहे त छो जो ज़ाहिर आहे उन रस्ते तां इकोनॉमी ऐं रोड रस्ते ट्रेड जा वॾा मौक़ा मौजूदु आहिनि जेके इहे मुल्क बि चाहिनि था। ऐं क़तर पाण इन्वेस्टमेंट करे रहियो आहे अफ़गानिस्तान में, सऊदी बि करे रहियो आहे, पोइ इन ई करे त बाबा तव्हां हाणे इकोनॉमी ते तवजह ॾियो। हाणे बसि दुनिया में घणा फ़साद थी विया, छो जो ॾिसो जॾहिं खां तक़रीबन दुनिया क़ाइमु थी आहे रुगो फ़साद जंगनि, ऐं हर 50-100 साल खां पोइ तव्हांखे हिकिड़ी नई जंग नज़र ईंदी आहे ऐं हज़ारे लखे माण्हू हुन में मरी वेंदा आहिनि। हाणे दुनिया जा हर ताक़तवर मुल्क बि चाहे थो त यार जंग न थिए। तव्हां ॾिसो न अमरीकी सदर बार बार कोशिशूं करे चए थो त बाबा हितां जी जंग रोकाए छॾी, हुतां बि जंग रोकाए छॾी। इन ई करे त ज़ाहिर जंग त नुक़सानु भले कंहिं बि मुल्क जी जंग थिए, सवाइ नुक़सान जो ॿियो फ़ाइदो त कोई कोन थींदो आहे न जंग मां। हाणे हिननि खे जेको आहे सम्झाइण जी इहा कोशिशि करे रहिया आहिनि त हिकु त तव्हांजी कैपेसिटी कान्हे, तव्हां पंहिंजूं साज़िशूं बंदि कयो पंहिंजे ज़मीन ते, छो जो साम्हूं त जीअं मूं तव्हांखे पहिरियों चयो त असांखे 4 कलाकनि में पाण खां ॾहूणे वॾे मुल्क भारत खे असां ज़ेर कयोसीं, हिते त असांखे अधु कलाकु लॻो मुंहिंजे ख़्याल में। हुननि खे इहा ख़बर आहे त कैपेबिलिटी छा आहे पाकिस्तान जी, ऐं छो जो उन्हनि में काफ़ी तबिको अहिड़ो आहे जेको असां जीअं हाणे इहो जेको मुला अमीर मुतक़ी जेको हुननि जो वज़ीर ख़ारिजा आहे उहो असांजे हिन कोयटा जे हिकिड़े मदरसे मां पढ़ियो आहे। ईअं जेको तालिबान जो अमीर जेको हींअर बणियल आहे उहो कराची कोयटा इतां ज़ेरे तालीम रहियो आहे।
अहिड़े तरीक़े सां हुननि जा जेके ॿिया वज़ीरनि जेके हींअर वॾा वॾा भड़कूं पिया हणनि कुझु ॾींहं अॻु में, हाणे त भड़क एॾी वॾी कान था हलाइनि, हाणे हो बि प्रोपेगेंडा था हलाइनि जेको इंडिया उन्हनि खे ठाहे थो ॾे न आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी मदद सां। हाणे उन्हनि बि सोशल मीडिया ते इहा कूड़ी जेको आहे प्रोपेगेंडा अफ़गाननि शुरू कई आहे ऐं हुननि अॼु बि जेको आहे हिकिड़ी ग़लति बयानी कई आहे। अहिड़े तरीक़े सां हुननि जो जेको प्रोपेगेंडा आहे या हुननि जी जेको कोशिशि आहे उहो ॿिए जी हद ताईं त सही आहे। ॾिसो रशिया सोवियत यूनियन वारे दौर जी ॻाल्हि अलॻि आहे, अमेरिका एॾो परे खां हिते आयो उनजी ॻाल्हि अलॻि आहे। पाकिस्तान उहो आहे जंहिं हिननि खे पालियो आहे, पाकिस्तान हिननि जी रग रग खां वाक़िफ़ु आहे, त हिननि खे बि इहा ख़बर आहे। हे जेको पहिरें हिकिड़े ॾींहुं हुन इंडिया में वरी भड़क आई, उनखां पोइ वरी हुनजो आवाज़ु न निकितो त सोवियत यूनियन से पूछो, त नेटो से पूछो, अमेरिका से पूछो, त पुछी जेके बि उन्हनि जा वरी जनरलनि जा बयान उहे हलाया माशाल्लाह, उन्हनि सभिनी इहो ॿुधायो त जेको आहे हिन जे पुठियां केरु हुयो, जेको उन जे पंहिंजे ई दावे जे मुताबिक़ पुछा ॻाछा जेकी थी। हाणे हुननि खे पंहिंजी हैसियत औकात जी ख़बर आहे ऐं हुननि खे इहा बि ख़बर आहे त जेकॾहिं पाकिस्तान प्रॉपर रिटेलिएट कयो त हो त रुगो 2-3-4 जॻहनि ते वेठा आहिनि, बाक़ी ॿिया गिरोह ऑटोमेटिक जेके आहिनि उहे पाण ई कंदा रहियूं क़ाबूल ते क़ाबिज़ थी वेंदा। तव्हांजा ज़रिया छा था ॿुधायो, तव्हांजी एक्सपर्टीज़ छा चवनि त जेके ॻाल्हियुनि में डिले थिए पई, टियों दौर आहे, वॾा वॾा जेके मुल्क हुया, इवन पाकिस्तान ऐं भारत जी ॻाल्हि कजे, उहे वेठा ॻाल्हियूं थियूं, अमेरिका इंटरवीन कयो, हिन में डिले टैक्टिक्स जो मतिलबु हिकु त इहो मेन जेके दहशतगर्द आहिनि उनखे सेफ वधाइणु, बेसिकली इंडिया सां जेकी हिननि जी बार्गेनिंग थी रही आहे, जीअं मूं चयो न त पाकिस्तान खे ई चवनि पिया त 10 अरब रुपया असांखे ॾियो त असां रिसेटल कयूं, त हाणे इहो पाकिस्तान खां डिमांड पिया कनि, हद हूंदी आहे न कंहिं बि शइ जी। हाणे उहो इंडिया खे बि चवनि था बाबा ठीकु आहे असां जेको आहे कंदासीं टेररिज़म हिननि जे इलाइक़नि में आहे, हिननि खे डिस्टर्ब रखंदासीं, रेट वधायो, हिननि जो ॿियो को मक़सदु कान्हे, हिकु इहो आहे। ॿियो जेके उहे माण्हू आहिनि जिन खे ई सेफ पैसेज जी मुख़्तलिफ़ जॻहनि तां, छो जो हुननि खे इहा ख़बर आहे त पाकिस्तान खे अक्सरियत हुननि जे ठिकाननि जी ख़बर आहे। अच्छा, इन केस तहरी तौर ते ई साइन बि कनि था, तहरीरी तौर ते सही करे छॾंदा, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां इन जो केतिरो देर पा रहण केतिरो लॻे थो, अमल दरामद तव्हां ॾिसंदो 2 खां 3 महीननि वायलेशन थींदी, उन खां पोइ ई वायलेशन शुरू करे छॾंदा। पोइ पाकिस्तान जो स्टांस छा हूंदो? पाकिस्तान हिननि खां जेकी गारंटी वठी रहियो आहे, पोइ पाकिस्तान जो स्टैंड हिननि सां त ॻाल्हाइण ई न हूंदो न, जेके गारंटर सालिस आहिनि पाकिस्तान त उन्हनि खे सिचुएशन ॿुधाईंदो न, छो जो असां उन्हनि सां पंहिंजा तालुक़ ख़राबु नथा करणु चाहियूं, ऐं न त ही को मसइलो ई कान हुया, पर छो जो ज़ाहिर आहे उन्हनि सां असांजा दाहिन ते मुश्तमिल तालुक़ आहिनि, त हू जो विच में आहिनि त हुननि जी बि अहिड़ी मजबूरी आहे जेकी उहो सिचुएशन ॾिसी करे नथा चाहिनि त इहा जंग या मामिलो ख़राबु थिए। चलो प्रोग्राम जो पूरो थो थिए, प्रोग्राम खां अॻु इन्हनि अफ़गाननि खे इहे जेके आहिनि उहे याददानी कराईंदा रहिया। प्रोग्राम खां अॻु वॾा ज़बरदस्त ख़ुशि आया ऑफिस में जीअं दाख़िल थिया, मूंखे चओ त वॾी स्कॉलरशिप जेको आहे रशिया जो थैंकफुल आहियां पूरे पाकिस्तानी क़ौम जे तरफ़ां। अॼु उन्हनि बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो आहे त पाकिस्तानी स्टूडेंट्स जे लाइ हुननि स्कॉलरशिप्स जो ऐलान कयो आहे। पाकिस्तानी जेके नौजवान आहिनि उहे ग्रेजुएशन खां अॻियां यानी कि मास्टर्स में PhD ताईं हुननि बाक़ाइदा पाकिस्तान जे सॼे नौजवाननि जे लाइ ऐलान करे छॾियो आहे त असां स्कॉलरशिप्स ॾींदासीं। ऐं तव्हां सम्झो था त रशिया जूं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि इन मामले में टेक्नोलॉजीअ जे हवाले सां तमामु स्ट्रॉन्ग आहिनि, त पाकिस्तानी नौजवाननि खे घुरिजे त जेकी उन्हनि जी वेबसाइट उन्हनि जेकी ॿुधाई आहे, जिन खे पंहिंजी मुस्तक़बिल ठाहिणो आहे, जिन खे महिनत करे अॻियां वधिणो आहे, जिन खे दुनिया में पंहिंजो नालो कमाइणो आहे, सहूलियत खां फ़ाइदो हासिलु कनि, उते जेको आहे स्कॉलरशिप जे लाइ अप्लाई कनि। ऐं हुनजो हिकिड़ो प्रोसीजर्स आहे, जेको बि हुन प्रोसीजर्स में पास थींदो उनजे पंहिंजे पाकिस्तान जे नौजवाननि खे हिकिड़ो इहो मौक़ो उन्हनि फ़राहम कयो आहे, जीअं यूरोप जा कई मुल्क आहिनि जेके इन क़िस्म जा मौक़ा ॾियनि था। अहिड़े तरीक़े सां हिन दफ़े रशिया बि तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे पाकिस्तान। इहो छो पियो थिए, इहो सभु कुझु ॾिसो ऑफ मई, छो सभिनी ॾिसी छॾियो। ऐं रशिया सां माज़ी में असांजा सुठा तालुक रहा, बदकिस्मती सां इन ई अफ़गान जहाज़ जे करे जेको आहे असांजा गड़बड़ पैदा थी आहे, अमेरिका जे मामलनि में असां अची वियासीं। बहरहाल हाणे पाकिस्तानी नौजवाननि खे वटि इहा ख़ुशख़बरी आहे त दुनिया जे ॿियनि मुल्कनि समेत हाणे तव्हांखे जीअं चाइना बि असांजे लाइ काफ़ी स्कॉलरशिप ॾिनियूं, बांग्लादेश बि करे छॾियूं न, अहिड़े तरीक़े सां दुनिया तव्हांजे लाइ पाकिस्तानी नौजवाननि जे लाइ पंहिंजा दर खोले रही आहे। इहा ई मां सम्झां थो पाकिस्तानी नौजवाननि जे लाइ वॾी ॻाल्हि आहे त जेके पहिरियों धुतकारींदा हुआ, जेके पाकिस्तान जे लाइ हिकिड़ो हिननि जे इंडिया जे ग़लति प्रोपेगेंडा जे करे हिकिड़ो तासुर हुयो त पाकिस्तान इंता पसंदि आहिनि, फलाणा आहिनि, अलाणा आहिनि,
हाणे उहो सॼो माहौल दुनिया में तब्दील थी रहियो आहे ऐं दुनिया तव्हांजे लाइ पंहिंजा दरवाज़ा खोले रही आहे, पंहिंजी स्कॉलरशिप्स ॾेई रहियूं आहिनि। ऐं ईंदड़ कुझु अरसे में यूरोप ऐं अमेरिका मां पाकिस्तानियुनि जे लाइ स्पेशल वीज़ानि जो ऐं इन्हनि स्कॉलरशिप्स जो तव्हां ॾिसंदा त ॿिया ऐलान थियण वारा आहिनि। ठीकु आहे नाज़रीन, इनकरेजिंग नोट सां अॼोके प्रोग्राम में असां सिर्फ़ु एतिरो चवंदासीं त ईंदड़ जेके बि ख़बरूं हूंदियूं पाकिस्तान जे लाइ ज़बरदस्त मुस्बत ऐं हौसला कुन हूंदियूं। इन ई दुआ सां गॾु त पाकिस्तान जीअं राइज़ अप थिए पियो ईअं ई दुनिया में ॻाट ऊचो रखे पंहिंजो। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई, ॿिए प्रोग्राम में नए इशू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह वाई।